मूते महबूबन जा तरमे वारी थोरड़ी उन अखां बि घणेरा भलायूं ऐं भेरा मां त घणी घणी दुष्केतरा। यकीनन वरी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो तव्हां मोहब्बत भरिया परे परे खां पंध करे इन प्रोग्राम में पहुता आहियो। असां इन प्रोग्राम जी तरफ़ खां इंतज़ामी जी तरफ़ खां जेके भी खुलफाए कराम उलमाए कराम उफाज़ कराम मोअज़्ज़िज़ीन इलाइका बेले खां उथल खां लाखड़ा खां कंडराज खां हबचौकी खां कराची खां परे परे खां प्यारा पंदड़ो करे असांजे हिन प्रोग्राम जो सिंगार बणिया आहिनि। असां वा सभिनी खे ते दिल सां ख़ुश आमदीद था चऊं, अवां जो शुक्रियो अदा था कयूं। बिला ताख़ीर दावत ख़िताब ॾींदुसि हज़रत अल्लामा व मौलाना ख़लीफ़ा कारी साईं मुनीर अहमद आल खानी ताहिरी पाण अचनि पंहिंजे नूरानी इरफानी वजदानी बयान सां सामन जी दिलनि खे मुस्तफ़ीज़ फरमाई। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहक़ीक़, नारे पीर, मुंहिंजो साईं तुंहिंजो साईं। अल्लाहु फला मुदिल्ल लहू वमन युद्लिल्हु फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيب ربنا نور ربنا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وذرياته وأبنائه وبناته وأولياء أمته وصلحاء ملته وعلماء أمته وأهل سنته أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الله اشترى من المؤمنين أنفسهم وأموالهم بأن لهم الجنة
आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगारम उम्मतम अहमद नबी दोस्त दारे चारे यारम ताबि औलादे अली मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खलील खाक पाए गौसे आज़म ज़ेर साये हर वली। क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है, हर गुल में हर शजर में मेरे आका का नूर है। मोसारी दे सुपरी अची जे कार तपेरे दरिया पिंबिड़ियों हंद विछाया वार साजन सब जमार हूंद गोलो थी त गुजारिया मूं घर अची जे में धरो मेहमान तताणे तनूरन में आओ बेरे हणा भाण पेकन सूंदो पाण सिर तड़ घोरिया घोटता बलगल उला बिकमाली कशफ दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही सल्लू अलैहि व आलिही। दुरूद पाक शौक़ मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां सभई अक़ीदत जो इज़हार करे पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। हमद सलात खां बाद में काबिल कदर इज्जत माब उलमाए किराम स्टेज ते जलवा फरोज जमी खुलफाए उज़्ज़ाम हुफ़ाज़ाने किराम बिलखसूस मजा क़िबला उस्ताद मोहतरम हज़रत अल्लामा व मौलाना खलीफा मुफ्ती क़िबला साईं मोहम्मद पारसा गफ़ारी बख्शी ताहिरी दामत बरकातुहुमुल क़ुदसिया सीनियर नायब सदर जमीयत उलमाए ताहिरिया सूबा सिंध उस्तादुल उलमा हज़रत अल्लामा व मौलाना क़िबला मुफ्ती साईं खलीफा अताउल्लाह मक़सी बख्शी ताहिरी दामत बरकातुहुमुल आलिया
फाइनेंस सेक्रेटरी जमीयत उलमाए ताहिरिया सूबा सिंध, खतीब अहले सुन्नत, आलिम नबील फाज़िल जलील हज़रत अल्लामा व मौलाना क़िबला साईं मुफ्ती नज़ीर अहमद बख्शी ताहिरी दामत बरकातुहुल आलिया, हज़रत अल्लामा व मौलाना खलीफा प्रोफेसर अब्दुल करीम आलखानी ताहिरी साहब, मुआविन सूबाई सदर जमीयत उलमाए ताहिरिया सूबा सिंध, जमी गफीर उलमाए कराम स्टेज ते जलवा फरोज़ा, सभिनी जा नाला वठण हिन फ़कीर जे लाइ मुमकिन त नाहे, पर जेके आज जे ज़हन में नाला आया जनमा हज़रत अल्लामा मौलाना साईं मीर मोहम्मद ताहिरी साहब ऐं जमी उलमाए किराम मुअज़्ज़ज़ीन इलाक़ा वेझे परे ॻोठनि खां शहरनि खां कराचीअ खां लसबेले खां उथल खां विंदर खां ऐं जेके भी पसमानदा इलाक़ा आहिनि उन्हनि मां तशरीफ़ फरमा चल अहल सुन्नत व जमात जा गयूर सुन्नी मुसलमानों, मुझे करीम आकाए सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिको, महबूब जे सहाबन जा हुबदारो, अहले बैत जा हुबदार ऐं सोने दस्तगीर जा मुरीदो, बिलखसूस मुझे सेड़ पीर जा आशिको। अज अवांजे हिन इलाके मीरा पीर रोड नज़द पठान कॉलोनी विंदर लसबेला बलूचिस्तान में ही अजीम शान फकीदुल मिसाल बेहतरीन प्रोग्राम बसिलसिला इफ्तिताह जामे मस्जिद महताब ताहिरिया हिन प्रोग्राम जी इनेकाद करण ते मां ॻोठ वारनि खे, इलाके वारनि खे, मुअज़्ज़ज़ीन ऐं मोहतरमीन खे ऐं उन सां गॾोगॾु मौलाना नबी बख्श ताहिरी साहब, मौलाना गुलाम कादिर ताहिरी साहब, फकीर मोमिन अली ताहिरी साहब ऐं साईं मुफ्ती नज़ीर अहमद मक्सी साहब जन खे दिल जे अता गहराइन सां मुबारकबाद पेश कंदुसि। बेहतरीन कोशिश, बेहतरीन काविश, अनकरीब वह नूरानी घड़ी असां तव्हां खे नसीब थींदी, जंहिंमें असांजे सिलसिला आलिया, नक्शबंदिया, गफ़ारिया, बख्शिया, ताहिरिया जा अजीम ऐं अल्लाह जा प्यारा हुजूर गौसे ज़मान ख्वाजा पीर मिठा साईं रहमतुल्लाह तआला अलैह जा नवासा, मुझे महबूब मुर्शिद सजण साईं जा प्यारा खलीफा, जमात ताहिरिया जो शान ऐं मान, हजरत क़िबला साहिबजादा साईं मोहम्मद दीदा दिल अल मारूफ दिल बादशाह गफ्फारी बख्शी ताहिरी दामत बरकातुहुल कुदसिया जलवा फरोज़ थींदा ऐं संदन जे मुबारक हथन सां हिन मरकज़ ऐं हिन मस्जिद महताब ताहिरिया जो इफ्तिताह थींदो। खुदा जा प्यारा आहिनि, अल्लाह जा वली आहिनि, हथड़ा खणंदा, रब खे वणंदा, इंशाअल्लाह असां ऐं तव्हां जा भी बेड़ा पार थींदा। अवां मोहब्बत सां, शौक़ सां, चाहत सां, जज्बे सां वेहो
सुबह का विछायो बाकी चंद सातों चंद घणी जी महफिला बंदे आजिज के हुकुम छो त अमा के पंहिंजी हाज़िरी पेश करणी आ इनी इरादे सां अल्लाह रब्बुल आलमीन जे पाक अज़मत वारे कलाम मंझा कुरान करीम जे 11 सिपारे मंझा एक आयत मुक़द्दसा मुतहरा जे मुख्तसरन हिस्से जुज़ तिलावत जो फ़कीर के शरफ ऐं शान मिलियो दुआ कयो त रब्बे कायनात न आयत मसूरा जे माता हक़ ऐं सच बयान करण जी मूंखे अमा खे ॿुधण जी ऐसा सभिनी खे उन मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन त चयो त पर हीअ आवाज़ अमा जे आमीन जो शायद मस्जिद में वेठल माण्हू न ॿुधो हूंदो आमीन अहिड़ो चओ जो जीअं अॼु हिते वेठा आहियूं ईअं वरी मदीने में वेठा हुजो बिरादरान इस्लाम मोमिनन जे वस्फ के मोमिनन जे शान के अल्लाह रब्बुल आलमीन एक अजीब अंदाज से बयान फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन फरमाता मोमिन बानो मोजो नेक बानो उहो जन प्यारन सा मां अल्लाह पाण सौदो कयो अब कह सौदो कयो गालाइंदा हलो अल्लाह रब्बे कायनात पाण सौदो कयो सौदो चाहे अल्लाह रब्बे कायनात इरशाद फरमाए मोमिनन खां मूं उन्हनि जूं जानियूं ऐं माल जे बदले यानी उन्हनि जे नफ्स खे उन्हनि जी जान खे मूं ख़रीद कयो वा छा जे बदले अल्लाह ताला इरशाद फरमाए उन्हनि जे जान ऐं माल जे बदले मूं उन्हनि खे जन्नत अता करे छॾियो मोमिनन के जान ऐं माल जे बदले मां जन्नत अता फरमाए जो जन्नत जे बदले मूं उन्हनि जूं जानियूं ऐं मालियूं ख़रीद करे वरितियूं ऐं जन अल्लाह सां सौदो कयो हुजे मां चैलेंज थो ॾियां दुनिया जहान में तव्हां कारोबारी तबके खे ॾिसो को भी माण्हू बग़ैर नफ़े जे कारोबार न कंदो जंहिंखे 8 आना 12 आना रुपयो 2 रुपया मुनाफ़ो नज़र ईंदो उते वञी सौदो कंदो उते कारोबार कंदो दुनिया वारनि जो दस्तूर आहे पाण हिक ॿिए सां कारोबार कंदे मुनाफ़ो कमाईंदा मुनाफ़ो ॾींदा ही इन्हनि जी फितरत ऐं दस्तूर आहे मां अॼु अव्हां खे दावत फ़िक्र थो ॾियां जेकॾहिं दुनिया में को हिक ॿिए सां कारोबार करे त उनखे मुनाफ़ो थो मिले पर जेको रब कायनात सां कारोबार करे जंहिंसां अल्लाह खुद कारोबार पसंद करे अल्लाह जे इज्जत जो कसम आहे दुनिया में भी उनखे फायदो आहे क़ब्र ऐं क़यामत में भी उनखे फायदो आहे उनखे कतई तौर नुक़सान न मिलंदो इन जे करे अल्लाह रब कायनात इरशाद फरमायो इन्नल्लाह अश्तरा मिनल मुअमिनीना अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह कुरान जी तिलावत थी आ गॾिजी जो सुभान अल्लाह इश्क वारा यो मोहब्बत वारा यो हथ मथे खणी जो सुभान अल्लाह मूं पहिरें अर्ज़ कयो त इख्तितामी लम्हात आहिनि हाणे इंशाअल्लाह साईं जन जी जीअं आमद थींदी त महफ़िल जी इख्तिताम ऐं इंशाअल्लाह साईं जी दुआउनि सां इफ्तिताही तक़रीब थींदी अवां दिल खोले वेहो क़ुरान पढ़जे हदीस पढ़जे सुभान अल्लाह माशाअल्लाह में कंजूसी न कजो हथड़न के भी खणजो त जीअं थकावट बि दूर थिए सवाब बि मिलंदो रहे मुझी दुआ है या अल्लाह जन हथड़ा खणी सुभान अल्लाह चयो इनन हथड़न के पंहिंजी ज़ात खां सिवा कंहिंजो मोहताज न कजो
अल्लाह ताला इरशाद फरमाए बेशक अल्लाह ताला मोमिनन खा उन्हनि जे जान ऐं माल खरीद करे जन्नत जे बदले उन्हनि सां सौदो कयो आहे उन्हनि जे बदले अल्लाह ताला उन्हनि सां जन्नत जो वादो कयो आहे उहे कहिड़ा बाना आहिनि युकातिलून फी सबीलिल्लाह फयक़तलून व युक़तलून उहे जेके अल्लाह जे राह में जिहाद कंदा आहिनि अल्लाह जे राह में माण्हुनि खे मारींदा आहिनि ऐं जॾहिं पाण मरंदा बि आहिनि तॾहिं बि अल्लाह जी रज़ा जी ख़ातिर कंहिंसां विढ़ंदा आहिनि तॾहिं बि अल्लाह जी रज़ा जी ख़ातिर अल्लाह जी इज़त जो कसम उन्हनि जो मक़सद ॿियो कुझु बि नाहे अगर असांजी जान बि वञे त रब जी रज़ा जी ख़ातिर अगर कंहिंसां असां विढ़ूं त मालिक मुख़्तार जी ख़ातिर अल्लाह जी रज़ा जी ख़ातिर अल्लाह सही फरमाए उन्हनि बाननि सां मुंहिंजो वादो आहे छा जो वाइदो आहे अल्लाह सही फरमाए उन्हनि साण मुंहिंजी जन्नत जो वाइदो आहे बख़्शिश जो वाइदो आहे उन्हनि साण मां अल्लाह कारोबार कयो आहे उन्हनि जे लाइ मुंहिंजी जन्नत सजायल आहे अल्लाह सा कारोबार करे ॾिसो हींअर वेझड़ाई ॾींहं मुहर्रम शरीफ जा गुज़रिया अवां इमामैन करीमैन जी कुर्बानियुनि जो ज़िक्र ॿुधो हूंदो हज़रत इमाम हसन मुश्तबा जी कुर्बानी इमाम हुसैन जी कुर्बानी हज़रत गाज़ी अब्बास जी कुर्बानी हज़रत अली अकबर जी कुर्बानी हज़रत अली असगर जी कुर्बानी हज़रत कासिम जी कुर्बानी हज़रत अबू बकर बिन अली जी कुर्बानी हज़रत उमर बिन अली जी कुर्बानी हज़रत उस्मान बिन अली जी कुर्बानी 72 जानिसारन जी कुर्बानी पर मां अर्ज़ कया एस ताईं न बल्कि उन्हनि जी जिंदगी हर लम्हे अल्लाह जी राह में कुर्बानी ॾींदे गुज़रे थी मां अर्ज़ कया करबला जी कुर्बानी जो छा ज़िक्र कजे पर करबला खां मदीने जी जुदाई वारी कुर्बानी बि घटि न आहे मुंहिंजे सोणे मौला हुसैन पंहिंजी सॼी जिंदगी मदीने पाक में गुजारी बचपने का वठी 52 या 56 साल जे उम्र ताईं जै मदीने में गुजारिया हुजन जंहिंजी नंढपण मदीने में गुजरे जंहिंजी जवानी मदीने में गुजरे ऐं जंहिंजे उम्र जो सॼो हिस्सो मदीने पाक में गुजरे जॾहिं उन महबूब जे बचड़े मदीने का अलविदा कई हूंदी त उन जे दिल ते छा गुजरियो हूंदो उन ते मथा केड़े न लम्हात गुजरिया हूंदा मां अर्ज़ कया खुदा जो कसम मुंहिंजो मौला हुसैन न सिर्फ रुनो हूंदो बल्कि सॼो मदीनो भी सोने हुसैन जे जुदाई में रुनो जॾहिं साईं मदीने खां अलविदा करे मक्के ॾांहुं रवाना था थियनि त रोज़े रसूल ते हाज़िर थिया चो सुभान अल्लाह दुआ कर त अल्लाह साईं मूंखे तोखे मदीनो नसीब करे साईं सिकंदर अली दोदे साहब शेर पढ़िया न महबूब सिक लगी ओ सिक ॾाढी लगी सीने में महबूब घुरायो मदीने में चो आमीन सिक ॾाढी लगी सीने में महबूब घुरायो मदीने में दुनिया सॼी मदीने जे लाइ तड़पे पई दुआऊं पई घुरे त या अल्लाह असांखे मदीने जी हाज़िरी नसीब कर पर अॼु मदीने जा मालिक मदीने खां जुदाई था इख्तियार कर मां कुर्बान वञा सोने हुसैन अमीर जी अज़मत तां जॾहिं नाना नबी जे रोज़े ते हाज़िर थिया मज़ारे मुस्तफ़ा पर शाम होते ही इमाम आए इजाजत की गर्ज से आखिरी करने सलाम आए कहा रो कर हुसैन बिन अली ने ऐ ताजदारे आलमे इमकान सलाम सरवरे आलम सलाम सरवरे जी
शान, जरा देखो तो चेहरे से उठा कर गोशे दामा, हुसैन बने अली पर तंग है तैबा की अब गलियां। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे गौसिया। तुझो साईं मुझो साईं, चो सजण साईं सजण साईं, तुझो पीर मुझो पीर। अल्हम्दुलिल्लाह असाए तव्हांजी इन महफिल में उस्तादुल उलमा हजरत क़िबला साईं खलीफा मुफ्ती मोहम्मद रहीम ताहिरी नक्शबंदी साहब भी तशरीफ फरमा थिया हैं। सब गॾिजी चओ न सुभान अल्लाह। मदीने वारे महबूब जा आशिको, मुझे मौला हुसैन जे अखिन मां ॻोढ़ा था वहन, महबूब जे मदीने जे जुदाई। जरा देखो तो चेहरे से उठा कर गोशे दामा, हुसैन बने अली पर तंग है तैबा की अब गलियां। यजीदी दौर है सरकार है, इस्लाम खतरे में, नवासा आपका इस वक्त है दुश्मन के नरगे में। ऐ महबूबा यजीदी दौरा इस्लाम ते हलण मुश्किल थियो आ, हक जी गाल ते बीहण मुश्किल थियो आ। बस अब ऐ क़िबले दी मुझको जाने की इजाजत हो, लबे अतहर से फरमा दो हुसैन अब जाओ रुखसत हो। अख लगी नाना नबी पंहिंजो जलवो ॾेखारियो, ऐं प्यारा हुसैन तू त न सिर्फ मोमिना बल्कि मोमिनन जो अगवाणा, न सिर्फ वलिया बल्कि वलियन जो अगवाणा। मुझो सहाबी भी आ त मुझे अहले बैत मां भी आ। ऐं प्यारा हुसैन तो त अज़ल में ही सौदो करे छॾियो आ रब सां त पंहिंजी जान जे नज़रानो पेश करे। या अल्लाह मां पंहिंजे नाना नबी जे दीन खे बचाईंदुसि। ऐं सोना हुसैन बेगम थी बेफिक्र थी करबला जे मैदान में कुर्बानी ॾियण तुंहिंजो कमु आ। तुंहिंजो नानो साईं पंहिंजे हथनि सां आबे कौसर तोखे पियारींदो। चो सुभान अल्लाह, चो सुभान अल्लाह। दिल ठरई त अञा ज़ोर सां चो सुभान अल्लाह। मुझो सोनो हुसैन मीर दीन जी खातिर हक जी खातिर कुर्बानी जे लाइ तैयार आहे, अल्लाह सां सौदो करे वेठो आहे। जॾहिं मदीने मां साईं जी रुख़सत थी, साईं त जुदाई महबूब जे में रुना, पर भिटाई सरकार तो फरमाए सॼो मदीनो मदीने जा माण्हू ऐं जिन्न आसमानी दुनिया जा मखलूकात भी सोने हुसैन मीर जे जुदाई में रुना। साईं जो मदीनो छड़े निकता, भिटाई सरकार तो फरमाए हसन मीर हुसैन के रुनो टिन टोलिन, घर माण्हूए झंग मिरूए उभन में मलकल, पखन पाण पछाणियो त लॾियो हो त वञन, अलातिन शहज़ादन सो भुॾिए सचा धणी। जने मदीने मां निकता, बेटा सरकार दो फरमाए मीर मदीनिया निकिरी आया न मोटी, कारा रंग जो कपड़ा अदानी रोटी, आओ तिनन ले लोठी जे मीर मुसाफिर आया।
आशिक तो चे मदीने का महबूब जे बचड़े जो हलण फरजंदे पैगंबर का मदीने से सफर है, सादात की बस्ती के उजड़ने की खबर है। गुलरू सिफत चमन दहर से जाने को चले हैं, घर छोड़ के जंगल के बसाने को चले हैं। अल्लाह वली अज सौदो करे मौला हुसैन तो मदीने का मक्के ताई, मक्के का वरी करबला इलाही जगह ते साईं आराम कयो, पड़ाव कयो, मंजिलूं कयो, पर कहीं भी जाए ते साईं जमीन खरीद करने की गाल न कई। जने करबला में पहुंचा पूछा के जमीन कंहिंजी कौन था चो सुभान अल्लाह। कहीं जो हक़ा बुधायो तो साईं ही मसलो आ। साईं फरमाए कीमत अदा कई वेंदी, हुसैन जमीन खरीद करे पोवे। साईं छा राज़ फरमाए हिते असां जी आखिरी मंजिल शहादत जी मंजिल ऐं वरी हितां असां क़यामत जे ॾींहुं उथंदासीं। हुसैन कंहिं जो हक़ पाण ते, कंहिं जो हक़ पाण ते रखण नथो चाहे, कंहिं जो मक़रूज़ नथो थियण चाहे। क़यामत जे ॾिहाड़े ॿिए कंहिं जे ज़मीन मां न उथे। हुसैन जॾहिं क़यामत जे ॾींहुं उथे त पंहिंजी ज़ाती ज़मीन मां उथे। साईं जी उहा नूरानी नज़र, महबूब आका जी निगाह नबूवत जो असर, फैज़ मोहम्मदी जो बहर, नज़रे कमाल सां ॾिसी रहिया हा त हिते न सिर्फ़ असां जूं मज़ारूं ठहंदियूं बल्कि हिते मस्जिदूं बि ठहंदियूं, हिते मदरसा बि ठहंदा, हिते माण्हू परे परे खां ईंदा जिथे फैज़ मोहम्मदी जा चश्मा निकरंदा। जोर सा जो सुभान अल्लाह। वाह सोना हुसैन तुझे अजमत ता कुर्बान हो जा। क्या नूरानी नजर थी मेरे मौला हुसैन की। फरमाया जमीन खरीद करके बेचना है, कीमत अदा की गई। और फिर जब आपने वहाँ खीमे लगवाए, मंजर अजीब है। फिर हजरत शाह अब्दुल लतीफ भिटाई बोल पड़े कि जिस करबला की जमीन पर जह जमीन ते इन खां पेरिया को रहण जे लाइ तैयार ना है, खीमे लगाइण जे लाइ तैयार ना है, काफिलो उते रुकजण जे लाइ तैयार ना है। ततल जमीन एड़ी जमीन जेका मुसीबत तकलीफ वारी जमीन को ब माण्हू उनते रहण जे लाइ तैयार ना है। पर जॾहिं अॼु नबी साईं जो बचड़ो उते पंहिंजा मुबारक मुक़द्दस कदम थो लगाए त उन करबला जी जमीन ते थरथलो मची थो वञे। भिटाई थो फरमाए अॼु करबला जी जमीन खे भी ख़बर थी पवे त आऊं त करबला मुसीबत तकलीफ वारी जगह आया, मुझे मथा तक रहण जे लाइ तैयार ना है। पर ही कहिड़ो जवान आयो वा जंहिंजे कदमनि जे करे मुंह में भी बर्दाश्त जी ताकत ना है। भिटाई तो फरमाए कामिल करबला में आया जुंग जवान, धरती धुबी लर्जी थर थलिया आसमान, करह हुई कान हो निजारो नीह जो। अज जमीन करबला के भी खबर पे तो को जवान आयो। चो सुभान अल्लाह। मुझे हुसैन अमीर खीमा खोड़िया, अहले बैत खानवाद रसूल अज जलवा फरोजा। हुर्रत रस्ते में अची मिलियो, काफिला ईंदा विया, सभई हैरान हैं तो हुसैन अज केड़ो सौदो करे बीठो आहे। पोइते हटण जो नालो ही ना है। साईं अमा के वडो नुकसान पहुंचंदो, अमा के घर घाट कुर्बान करणो पवंदो, बचड़ा भी कुर्बान करना पवंदा।
अमा मेहरबानी करे मोटी वञो हलिया वञो सही फरमायो अमा जंहिंखे नुक़सान था चो मो हुसैन जे नज़र में यो नुक़सान न आहे इन्ही ॻाल्हि जो त मां सौदो करे आयो आहियां अमा जंहिंखे नुक़सान था समझो हुसैन जी ॻाल्हि ॿुधो ॻाल्हि त मौला हुसैन जी आहे पर तर्जुमो कंहिं आशिक़ कयो आहे गोया मुंहिंजा मौला हुसैन दा फरमाए नुक़सान वॾा थियन तब इस्लाम न छॾबो नाने जो मिठो दीन मिठो नाओ न छॾबो नाने जो मिठो दीन मिठो नाओ न छॾबो साईं ते ज़ालिमन जी फौज तीर हणंदव तलवारुनि सां वारूं कंदव साईं अवां जे मथां नेज़ा हलाईंदा साईं फरमाए का परवाह नाहे बेपीर हणन तीर भली जान फिदा थे घर लुटजी वञे मरी वञा हिक राज़ी खुदा थे अबा असां अहिड़ी कुर्बानी ॾींदासीं जिते थोरो ख़तरो हमरा ईअं गाइब जन हुई कोन साईं फरमाइंदा मां हुसैन महबूब जो बचड़ो बेपीर हणन तीर भली जान फिदा थे घर लुटजी वञे मरी वञा हिक राज़ी खुदा थे शरीअत जो सिधो रस्तो शरीअत जो सिधो रस्तो सुबह शाम न छॾबो सुने नाने जो मिठो दीन मिठो नाओ न छॾबो नुक़सान वॾा थियन तब इस्लाम न छॾबो नाने जो मिठो दीन मिठो नाओ न छॾबो साईं अवां मथा यजीदी हमलो कंदा अवां जे मथा तलवारूं हलाईंदा खंजर हलाईंदा साईं फरमायो त मुंहिंजे नाना नबी जी हदीस ऐं हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास जी रिवायत जेका दाऊद अबू दाऊद शरीफ में भी मौजूद है हदीस जे ॿिनि किताबनि में भी मौजूद है नबी साईं फरमायो जन अल्लाह सां सौदो कयो जन पंहिंजूं जानूं अल्लाह जे राह में लुटायो जन पाण बि क़िताल कयो ऐं खुद भी अल्लाह जे राह में कत्ल थी गया मुझे दिलबर नबी फरमाए वो मुआ न है बल्कि वो जिंदा आहे जंहिंजे शान खे अल्लाह कुरान में बयान फरमायो वला तहसबन्नल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून साईं फरमायो उन्हनि खे मुर्द न चो न समझो जेके अल्लाह जे राह में कत्ल थिया बल्कि उहे जिंदा आहिन ऐं पंहिंजे रब वटि रिज़्क खाईंदा आहिन कियां खाईंदा आहिन हदीस ॿुधी अन इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा قال رسول الله صلى الله عليه وسلم لما أصيب إخوانكم بأحد جعل الله أرواحهم في جوف طير الخضر ترد أنهار الجنة تأكل من أثمارها فلم وطاوي إلى قناديل من ذهب معلقة في ظل العرش فلما وجدوا طيب مأكلهم ومشربهم ومقيلهم قالوا من يبلغ إخواننا عنا إنا أحياء في الجنة نرزق
लिअल्ला यज़दू फिल जिहाद वला यतकल्लमू इंदल हर्ब फ़क़ाल अल्लाहु तआला अना अबल्लिगुहुम अन्कुम क़ाल फ़अंज़लल्लाहु अज़्ज़ व जल्ल वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। मुझे दिलबर नबी फरमायो ऐ मुझा आशिको ऐ मुझा सहाबियो अमाजा उए भाईर मुझा उए गुलाम सहाबी जेके मैदान उहद में शहीद थी विया जने उनन जे जिस्मन मा रूह निकरियो बज़ाहिरन त उए कत्ल थी विया बज़ाहिरन त उए कुसजी विया बज़ाहिरन त उए मारजी विया पर दर हकीकत उनन जे रूहन के अल्लाह ताला जन्नत में साए रंग जे नूरानी पखिन जे वजूद में रखियो उए पखियों उडाम कंदे जन्नत जे नहरन ए बागात में सैर कंदे आला का आला किस्म जा ताम खाईंदे ए जन्नती शराबन तहूरा पींदे जने अल्लाह जे हुक्म सा पंहिंजे जाइन ते पुजन था उनन जे रहण जूं जगहूं एड़ियों त आलीशान आहे जेके सोन जा ठयल किंदील आहे अल्लाह जे अर्श सा मुअल्लक थियल है रब जे अर्श सा चंबड़ियल आहे जने उए पंहिंजे नूरानी जाइन ते पहुचन था हिक बे सा ॻाल्हाईंदे चवंदा है केरा जेको वनी असां जे दुनिया में रहंदड़ भाइरन के बुधाए त असी जन्नत में जियरा आहियूं इन्ना अहयाउन फिल जन्नत बेशक असां जन्नत में जियरा आहियूं चो चो जन्नत में जियरा आहियूं नरज़ुक़ु असां खाऊं पिया अल्लाह जे दिने मां खाऊं पियूं पिया ऐश लगा पिया आहिनि उनन मां को जवाब दीदो त भला इन जे बुधाइण जो मकसद छा त जवाब मिलंदो मकसद इहो वा तां जो असां जे उनन भाइरन के पक थे त जेके खुदा जे राह में कत्ल थी था वञन मरन न था उहे हमेशा जी जिंदगी उनन ते मिले ताजो उहे जिहाद में अन्या वधिक जज्बे सां अॻिते वधन जॾहिं बि जंग जो ऐलान थे जिहाद जो ऐलान थे त पोइ ते न वेहन अॻिते वधंदा वञन इहे पाण में अन्या ॻाल्हियूं कंदा हूंदा है एतिरे में अल्लाह जे रहमत खे जोश ईंदो वा अल्लाह साईं फरमाईंदा ओ मुंहिंजा बानो ज़िंदगी मूं हिक भेरे अता कई आहे जवानी हिक दफ़ा है पुराणप हिक दफ़ा है हाणे दुनिया में अवां नथा वञी सघो हाणे अवां या तमन्ना मां अल्लाह पान तो पूरो कया अवां मां को दुनिया में न वींदो अवां जे तरफ खां इहो पैगाम अवां जी या ख्वाहिश अवां जी या तमन्ना अवां जो यो इज़हार अवां जो ये गालियूं ॿियो केर न खुद खुदा मां रब रहमान उन्हनि ताईं थो पहुचाया फ़क़ाल अल्लाह ताला अना अबल्लिगुहुम अन्कुम अमां जे तरफ का आऊं तो उनन ता यो पैगाम पहुंचाया चो सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह वडे आवाज़ सा चो सुभान अल्लाह उन पैगाम के अल्लाह ताला किया आम कयो मुझे दिलबर नबी फरमाया को अल्लाह ताला इन आयत सगोरी जो नुज़ूल फरमायो वला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता जेके अल्लाह जे राह में कत्ल थी वन उनन के मुर्दा न चो बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून बलक उहे जिंदा आहिन पंहिंजे रब वट रिज़्क़ खाईंदा आहिन मुझे मौला हुसैन फरमाए असां जियर आहियूं त गाज़ी आहियूं जे मरी वियासीं त शहीद आहियूं ईअं न हुजे जो अज दीन ऐं इस्लाम के मुझे रत जी जरूरत है मां कुर्बानी न दिया मता क़यामत जे दिहाड़े नाना नबी पूछे हुसैन तो कुर्बानी छो न दी
क़यामत में मता हुसैन खे ॾियन मयारो तो दीन जी खातिर सैयदा ऐ सैयदा तो दीन जी खातिर छो न ॾियूं कुर्बानियो दीन जे खातिर कुर्बानी ॾिबी सिर भी कुर्बान जान भी कुर्बान बच्चा भी कुर्बान असां अल्लाह सां सौदो करे वेठा आहियूं जन्नत जे बदले अल्लाह असां का असां जी जान के माल के खरीद करे असां जे मथा जन्नत वाजिब करे छड़ियो वा असां अल्लाह जी राह में निकतल आहियूं अल्लाह अल्लाह ब मुहर्रम 61 हिजरी में आयल काफिलो यजीदी टोला अची पहुता साईं बैअत कयो या जंग कयो फरमायो असां विढ़ण न आया आहियूं असां त नाने साईं जे उम्मत के बचाइण आया आहियूं नाने साईं जे उम्मत जे लाए आया आहियूं दीन के भी बचाईंदासीं उम्मत के भी बचाईंदासीं ऐं गॾो गॾ हक़ के भी बचाईंदासीं 8 मुहर्रम का पानी बंद 10 मुहर्रम जे ॾींहुं जंग जो ऐलान अल्लाह गनी हाकिम का हुक्म था कि पानी बशर पिए मना तुम न कीजियो एक फातिमा के लाल को पानी न दीजियो सब पानी पियन मना न कजो पर हिन करबला वारन के पानी न ॾिजो आले नबी के पानी न ॾिजो इन्हनि जे जानसारन के पानी न ॾिजो इन्हनि मथा सख्ती कई वई आहे तां जो असां जा ये मुतालिबात मञ पर सोनो हुसैन अमीर दो फरमाए असां के इन शय जी भी परवाह न आहे भली कूफी ला यूफी बणजी वञ उहे जफ़ाकार असां त वफादार आहियूं उहे ज़ालिम आहिनि असीं साबिर आहियूं उहे बेदीन आहिनि असां दीनदार आहियूं बिटाई सरकार रहमतुल्लाह अलैह दा फरमाए करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाओ जंग यजीद न सामो जुंबी जोड़ियाओ मुंह न मोड़ियाओ पसीता उतरार जो यजीद जने हमला कया बिटाई तो फरमाया होना हुना कारियो हेडा ही हण सुरनारियों ऐ सुंदड़ा बिनी पार बुरन घोटन ऐ घोड़न ऋण में लाऊं लधियों यजीदी हैरान है पानी भी बंदा पर कोई भी पेते न था हटन मुझे मौला हुसैन फरमायो हैरान छो आयो छा अमा कुरान नाए पढ़ियो छा अमा मुझे नाना नबी जे मथा नाज़िल थियल अल्लाह जे कलाम के नाए पढ़ियो अल्लाह ताला कुरान में इरशाद फरमायो इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तखाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नति अल्लती कुंतुम तुअदून बेशक जन इए चे त असांजो पालनहार अल्लाह हुआ ईमान आण खां बाद इन ते इस्तिकामत सां रहिया जमियल रहिया हिक ई जगह ते जमी विया इन ॻाल्हि तां न हटिया अल्लाह साईं फरमाए उन्हनि मथां मुंहिंजे रहमतनि वारनि मलाइकनि जो नुज़ूल थींदो आहे ऐं उन्हनि खे उहे ख़ुशख़बरी ॿुधाईंदा आहिनि अमा ग़म न कयो दुख न कयो परवाह न कयो ख़ौफ़ न कयो अव्हां सां जेको वाइदो कयो विया जन्नत जो उन जन्नत जी अव्हां खे ख़ुशख़बरी ॾिनी थी वञे अल्लाह गनी लम्हा त गुज़री विया कूफिन जा हमला थींदा रहिया 72 जानिसार कुर्बान थी विया पर जॾहिं वारो आयो अहले बैत जो चो सुभान अल्लाह नारो लगाए नारे तकबीर नारे तकबीर नारे जो जवाब जो नारे तकबीर नारे रिसालत
नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे गौसिया। तुझो पीर मुझो पीर, तुझो साईं मुझो साईं, तुझो पीर मुझो पीर, तुझो साईं मुझो साईं। खुदा राखट जो साईं सो बखुदा राखट जो यार हिता बचड़ो आसिया पहुंचे गुल छट जो अल्लाह साईं जो हुक्म आहे वेही रहो, वेही रहो। साईं जो हुक्म आहे वेही रहो, वेही रहो, वेही रहो। साईं जो हुक्म आहे वेही रहो। सभिनि खे इंशाअल्लाह ज़ियारत थींदी, सभई वेही रहनि। हुक्म जे तामील में, हुक्म जे तामील में ही भलाई आहे। सभई पंहिंजे पंहिंजे जाइ ते वेही रहो। इख्तितामी लम्हात आहिनि, नज़्म ज़ब्त के बरकरार रखो। स्टेज वारनि खे भी गुज़ारिश आहे पंहिंजे पंहिंजे नशिस्तनि ते वेही रहो। साईं जन जो हुक्म आहे अदब ऐं एहतराम खे मलूद नज़र रखी मुनज़्ज़म अंदाज़ सां जंहिं जज़्बे सां वेठा आहियो इन अंदाज़ में वेही रहो। सभी पंहिंजे पंहिंजे जाइ ते वेही अल्लाह जे वली जी ज़ियारत कयो। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। असां तव्हांजे दिल जी धड़कन मुझे करीम महबूब मुर्शिद हज़रत क़िबला महबूब सजण साईं जा प्यारा खलीफा असां तव्हांजे लाइ अॼु हिते जलवा फरोज़ थिया आहिनि। हज़रत क़िबला साहिबज़ादा साईं मोहम्मद दीदा दिल अल मारूफ दिल बादशाह गफ़ारी बख्शी ताहिरी दामद बरकातुहुल क़ुदसिया मुझे पीर मिठा साईं जा नूरे नजर सोने साईं जा प्यारा सजण साईं जा प्यारा। अल्हम्दुलिल्लाह अज मां खुश नसीब आहे। इएं समझो त सोनो पीर मिठा साईं जलवा फरोज़ उन जे खान वादे जो चश्मे चिराग अज असां तव्हांजे साम्हूं हुआ। अदब ऐं एहतराम सां वेहूं दीदार कयूं। जेके दोस्त साम्हूं मूंखे बीठे नज़र था अचनि उन्हनि खे भी गुज़ारिश आहे अदब जो मक़ाम आहे, महबूब जी महफ़िल आहे, अदब सां वेही रहो, वेही रहो। साईं जलवा फरोज़ थी चुका आहिनि। मां बयान खे तवील न कंदुसि, सिर्फ़ चंद मिंट मां जे साम्हूं वठी ऐं वमा अलैना इल्लल बलाग मूं अर्ज़ पे के दुरूद शरीफ पढ़ो तो अर्ज़ कया पढ़ो सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अज कुर्बानी अहले बैत जी तरफा जान सारन जी तरफा मुझो मौला हुसैन जने मैदान अमल में आया जन सजी जिंदगी काल अल्लाह काल रसूल ते गुजारी अमल के मैदान में शाह सवार थी रहा। हर लम्हे नमाज रोज़ो ए कुरान महबूब जी सुन्नत मुझे मौला हुसैन अपनाए देखारी। अज करबला में भी उन जो मुजाहिरो था कल जने कूफी ला यूफी हमलो करे साईं के शहीद करने वाला है। तने में मुझो मौला हुसैन नियत नमाज जी कया। मैदान कारेज़ार में भी मौला हुसैन जल्ला जे फर्ज के अदा करे था देखारे। कहीं पासे का तीर किथा तलवारों किथा नेजा किथा बरछा किथा भाला किथा तलवार जवार पर सोनो हुसैन मीर पोए ते कोन थो हटे वरी भिटाई थो जवाब दे चे थो भगो आऊं न चवा मारियो त विसहा कांद मुँह में धकड़ा शेकी दे सुहा तपिण लज मरा जे हुअन सुकुठ में। अगते वधंदा विया सीने ते जिस्म ते ज़रबे वार सहंदा विया ताजो मुअज्जिन जे अज़ान जी आवाज़ ते साईं पंहिंजे तलवार खे रोकियो आहे। नियत नमाज जी जोटी आहे। अल्लाहु अकबर जी सदा बुलंद करे अल्लाह जे बारगाह में हाज़िर था थियल हज़रत साईं महबूब मौला हुसैन जॾहिं सवारीअ ते आहिनि त क़याम हेठि था अचनि त रुकू ज़मीन ते आया त इन अंदाज़ सां जो पेशानी मुबारक रखियो ॼण त सजदो मां अर्ज़ कया मुझे महबूब जे बचड़े गोया आखिरी लम्हे ते भी सजदो कयो जीअं सर सजदे में रखियो शिमरे पलीत मस्त था खंजर के वार में
हुसैन मस्त था दीदार यार में। जिस्म सजो लहो लहाना बिटाई दो फरमाए दाढ़ी रत रत्यास दंदत मोत न गुतिया 14 माह चंद्र जिया मुँह में मण गुतियास। अल्लाह नूर समावात वल अर्द जलवो जमीन यास सीमाहुम फी वजूहिहिम मिन अथर सुजूद मुँह में मण गुतियास। पुकरा करबला जा मादर थे मेरियास फटन तारत फुड़ा अली थे उखियास। मेरे में मोहम्मद जे मर मर के मास वो मिड़ई माफ कयास खालिक बदले खून जे। सर सजदे में साईं कुर्बान थी विया। मां अर्ज कया करबला को करबला के इस शहंशाह पे नाज है इसकी जुर्रत और हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है। हुसैन की अजमत ये कि नाना नबी को भी नाज है। सजदे तो सबने किए मगर इसका नया अंदाज है। हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुद खुदा को भी नाज है। सर सजदे में गले पे खंजर और 3 दिन की प्यास। उर्दू समझो दाल है ना। सर सजदे में गले पे खंजर 3 दिन की प्यास। ऐसी नमाज फिर न हुई करबला के बाद। मुझे मौला हुसैन सर सजदे में कुर्बान करे। हमेशा जे लाए आजान के नमाज के कुरान के हक के सच जे अलम के बुलंद करे। अज मस्जिद महताबे ताहिरिया जी इफ्तिताह थी रही आ। खुदा जे इज्जत जो कसम नवासे रसूल कुर्बानी न दे हा। शहजादो अली अकबर कुर्बानी न दे हा। मासूम हजरत अली असगर कुर्बानी न दे हा। गाजी अब्बास कुर्बानी न दे हा। हजरत अबू बकर बिन अली कुर्बानी न दे हा। हजरत उमर बिन अली कुर्बानी न दे हा। हजरत उस्मान बिन अली कुर्बानी न दे हा। गाजी अब्बास कुर्बानी न दे हा। 72 जानिसार जेकरे कुर्बानी न दे रहा आले नबी औलादे अली कुर्बानी न दे हा। मुझे मौला अली अगर कुर्बानी न दे हा। हजरत उस्मान खली अगर कुर्बानी न दे हा। हजरत उमर साई अगर कुर्बानी न दे हा। हजरत अबू बकर सिद्दीक अगर कुर्बानी न दे हा। दुनिया जहान में न अजानु अचन हा न मस्जिदू जान हा न वरी न जी के बका जो को तरीको हुजे हा। नवासे रसूल भाई जी जान के कुर्बान करे क़यामत ताईं कुरान के भी जिंदा रखो मस्जिद के भी जिंदा। ताहिरियो मां तो खुश नसीब आयो जो हिन दज्जाली दौर में अल्लाह रब्बे कायनात असा के मुर्शिद भी एड़ो नामियारो नसीब कयो जेको उन पैगाम हुसैनी के आम करे रहे होवा। जेको पैगाम हुसैनी दे रहे होवा। अमल जे मैदान में मुझे मुर्शिदन करीम जी निगाहिया जो मौलाना नबी बख्श जेड़ा नौजवान मौलाना गुलाम कादिर जेड़ा नौजवान फकीर मोमिन अली ताहिरी जेड़ा नौजवान बिल खसूस इन इलाके वारन जे ला ये नौजवान साईं क़िबला मुफ्ती नज़ीर अहमद मक्सी साहब जी क़यादत में अज जेको कम थी रहियो वा मां अर्ज कया मुझे मुर्शिद जी निगाह इनायत है। प्यार पंजन पाकन जो सिखारे हुब सोने दस्तगीर जी प्यारे। प्यार पंजन पाकन जो सिखारे हुब सोने दस्तगीर जी ड्यारे। ऐ बुधाए रब्बी अमुर आहे सारी दुनिया में पहिरियों नंबर
वयो सुहिणो सजण साईं पीर मिली कहिड़ा गुण गायो भलायूं था भायो जो कहिड़ा गुण जंहिंखे ये लफ़्ज़ अचण था मूंसां गॾिजी पढ़ायो कहिड़ा गुण गायो हिन दजाली दौर अंदर आहे सारी दुनिया में पहिरियों नंबर वयो सुहिणो सजण साईं पीर मिली मालिक ऐं मदनीअ जी अता सां पीर मिठा सोणे साईं जी सखा सां वो पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जंहिंजो अॼु नवासो हिते जलवा मालिक ऐं मदनीअ जी अता सां पीर मिठा सोणे साईं जी सखा सां बरसियो मद जो कतर आहे सारी दुनिया में पहिरियों नंबर वयो सुहिणो सजण साईं पीर मिली कहिड़ा गुण ताहिरी हथ मथे खणी पढ़ायो त ख़बर पए आशिक़ जागनि पिया कहिड़ा गुण गायो भलायूं था भायो कहिड़ा गुण गायो भलायूं था भायो हिन दजाली दौर अंदर आहे सारी दुनिया में पहिरियों नंबर वयो सुहिणो सजण साईं पीर मिली विंदर में ॾिसो उथल में ॾिसो साईं क़िबला मुफ्ती मोहम्मद रहीम साहब जो मदरसो कराची में ॾिसो मरकज़ टूल प्लाज़ा ॾिसो मुहाजिर कैंप मरकज़ रूहानी ॾिसो मां अर्ज़ कयां जाॾे निहारींदव इंशाअल्लाह सजण पीर जो फैज़ ई नाहे कहियारो बंध परे को हली सजण सां भेट करे को यहाँ थरे वधो हले न साईं भी मौजूद आहिनि वक्त जे दामन में भी गुंजाइश नाहे बस अक़ीदत ऐं मोहब्बत जो इज़हार करे वठो नाहे कहियारो पंध परे को हली सजण सां भेट करे को अल्लाह वारन फरमायो कंडियारे अचो वञो तव्हांखे फैज़ मिलंदो उते मुर्शिद खानो असां हुजूं न हुजूं इन जी परवाह न कयो उते पहुचण अवां जो कम आहे अवां जे हिसे जो फैज़ अवांखे मिलंदो पर अन्या वधिक मेहरबानी इहा जो अॼु हिजाबात खत्म थी विया आहिनि ऑनलाइन खिताब मोबाइल ऑन कर कंप्यूटर ऑन कर साम्हूं मुर्शिद जो खिताब लाए वाली नाहे कहियारो पंध परे को हली सजण सां भेट करे को पइजी वेंदई सभु सारी ख़बर आहे सारी दुनिया में पहिरियों नंबर वयो सुहिणो सजण साईं पीर मिली ताहिरी सागी जागी कहिड़ा गुण गायो भलायूं था भायो कहिड़ा भलायूं था भायो आखिर में मुंह ब मिसरा अर्ज कया ये इजाजत दे तो पढ़ी जागो प्याल है न अल्हम्दुलिल्लाह साईं असांजो नौजवान मौलाना नबी बख्श वरी कोशिश की त साईं मेहरबानी करे प्रोग्राम असां वॾे शौक़ ऐं मोहब्बत सां रखूं पिया दोस्त वॾी चाहत सां ऐं असांजी दिली तमन्ना आहे त साईं क़िबला दिल बादशाह साईं क़िबला मोहम्मद दीदा दिल साहब जन दामद बरकातुल आलिया जन जलवा फरोज़ थियनि साईं जे हथनि सां इफ्तिताह थिए खुदा जो कसम आहे फ़कीर खे 100% न
न बल्कि 110% उम्मीद हुई तो इंशाअल्लाह साईं जन मेहरबान ने मेहरबानी जरूर फरमाए। अल्हम्दुलिल्लाह अज साईं जलवा फरोज हैं मुंह वट अल्फाज ना हैं खुदा जाने तो अल्लाह जी जात के खबर मां पंहिंजे जज्बन के जज्बात के किए रोकियो वेठो आया वा मुंहिंजी दिल के खबर आ। अज साईं जने कुर्ब भरे इते स्टेज ते जलवा फरोज थिया हैं मां त हिक लम्हे जे लाइ इए तो समझा मुंहिंजा महबूब सजण साईं सोना साईं पीर मिठा जी निगाह ऐं संदन जी जात मौजूद इंशाअल्लाह दोस्तन जी मोहब्बत बरकरार रही त ये इनायतों अञा वधीक थींदियूं रहंदियूं। मुझे सजण साईं जी निगाह हर जगह ते आहे मुर्शिदन जो फैज़ हर जगह ते आहे इन जे करे फकीर ब मनकब जा बबिसरा अर्ज करे पंहिंजी जाइ वठंदो। मां अर्ज़ो कयां अॼु जे दज्जाली दौर में जेकॾहिं कंहिंखे वली कामिल ॾिसणो वा त मुंहिंजे सजण पीर खे ॾिसे उन्हनि जी शान में सिर्फ ब मिसरा मो अर्ज कया आहिनि। मो छा अर्ज कयो आहे ओ महबूब कंडियारे वारो अच्छी चादर पटे वारो जेको आहे खुदा जो प्यारो वो आहे असां जो सहारो। ताहिरियो हथ मथे खणी तो सुभान अल्लाह तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं जोर सां जवाब दे तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर ओ महबूब कंडियारे वारो अच्छी चादर पटे वारो जेको आहे खुदा जो प्यारो वो आहे असां जो सहारो। मुंहिंजा सजण साईं न ॾिसंदा आहिनि त केरा ज़ात कहिड़ी तस कहिड़े क़ौम जो आहे ओझड़ो आहे अमीर आहे ग़रीब आहे केरा न जेके भी आया गाफिल आहिनि अहिड़ी निगाह फरमाईंदा जो ग़िफ़लत जे अंधेरनि मां निकिरी करे उहे अल्लाह जे ज़िक्र में ज़ाकिर बणींदा वञनि। मोजेड़ा जाहिल पहुचन निगाह घणनि त आलिम बणाए कढनि ओ जेकी जाहिल हुआ से आलिम थिया जेकी गाफिल हुआ से ज़ाकिर थिया। या मेहरबानी छो थी जो सजण साईं जे निगाह में आया जीअं निगाह में आया पहिरियां बदकार हा हाणे भागन वारा बणजी विया है जेकी जांगिल हुआ से आलिम थिया जेकी गाफिल हुआ से ज़ाकिर थिया। थी वियो तन जो भलारो अच्छी चादर पटे वारो जेको आहे खुदा जो प्यारो वो आहे असां जो सहारो। महबूब कंडियारे वारो अच्छी चादर पटे वारो जेको आहे खुदा जो प्यारो वो आहे असां फ़क़ीरन जो सहारो। अल्लाह रब्बे कायनात इन जलसे के इन शौक़ ऐं जज्बे के पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए।
मस्जिद जी इफ्तिताह साईं जे दुआ सां थींदी इंशाअल्लाह। सभिनी खे इन जी साईं जी तरफ़ खां बि इंतज़ामिया तरफ़ खां बि ऐं हिन आजुज़ मां पंहिंजे तरफ़ खां बि अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि त अवां इन्ही शौक़ ऐं जज़्बे खे बरक़रार रखो ऐं नज़्म ऐं ज़ब्त खे बरक़रार रखंदो त घणो कुझु फैज़ मिलंदो। हिकम पीर बिल्कुलु केर न करे, अॻिते वधण जी केर बि कोशिश न करे। इंशाअल्लाह ताला चंद लम्हात जेके आख़िरी मिलिया आहिनि बाज़ौक़ थी बाअदब थी वियाऊं, बाअदब बानसीब, बेअदब बेनसीब। इंशाअल्लाह मुरादूं माणे हितां निकिरंदासीं, फैज़ माणे हितां निकिरंदासीं। अल्लाह वारा दुआ जे लाइ हथड़ा खणंदा त इंशाअल्लाह असां सभिनि जा बेड़ा पार थींदा। रब्बुल आलमीन फ़क़ीर जो चवणु अवां आशिक़नि जो ॿुधणु पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए ऐं इन महफ़िल खे असांजे बख़्शिश जो सामान बणाए। हिकु दफ़ा ॿीहर मां ॻोठ वारनि खे, इलाइक़े वारनि खे, मौलाना नूरी बख़्श साहब खे, फ़क़ीर मोमिन अली ताहिरीअ खे, मौलाना ग़ुलाम क़ादिर ताहिरीअ खे, साईं मुफ्ती नज़ीर अहमद बख़्शी ताहिरी साहब जन खे ऐं सभिनी खे मुबारकबाद पेश कंदुसि। अल्लाह ताला अवां खे आबाद शाद रखे, अवां जी कोशिशनि खे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। व आख़िरु दअवाया अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह अवां सां मिली मुलाक़ात करे जेके दोस्त अवाब हिते गॾु थिया हो, तव्हां सभई असांजी अखियुनि जो नूर आहियो सभई। इहो दर्स असांखे असांजे मुर्शिदनि सेखारियो। ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे अवां सां मिली। मूंखे तकरीर करणु कोन ईंदी आहे, पर दिलि जूं ॻाल्हियूं करे वठंदो आहियां दोस्तनि सां। वक़्तु गुज़रे थो, विच में इंसान आहे, पंहिंजे कारोबार में, पंहिंजे कमनि में हर माण्हू वक़्त जी किल्लत हूंदी आहे। पोइ जॾहिं माण्हू परे रहंदो आहे पंहिंजे दोस्तनि खां, पंहिंजे अहबाबनि खां, पंहिंजे पिरी प्यारनि खां, त ज़रूरु तलब थींदी आहे त वरी मुलाक़ात कजे। हितां बलूचिस्तान जे दोस्तनि काफ़ी अर्सो अॻ में असांखे हुकुम कयो त तव्हां अचो, बसि कॾहिं को सबबु बणिजी पियो वञे। हिन दफ़े दोस्तनि फरमायो, उन्हनि जो तमामु घणो ज़ोर हुयो त कीअं बि करे तव्हां अचो। ॾाढी दिलि चवंदी हुई, तव्हांजी सिक हुई त असां तव्हां सां मुलाक़ात कयूं, मिलूं, अचूं ऐं हिते अचूं अवां सां। बलूचिस्तान ये धरती असांजे अलाह जी आहे, पर हिन सां ख़ासि मूंखे बलूचिस्तान सां मोहबत आहे, छो त हिते प्यार ऐं मोहबत तमामु घणो आहे। माण्हुनि में ख़ुलूस ऐं प्यार मोहबत तमामु घणो आहे। दिलि चवे पई त ज़रूरु हाज़िर थींदासीं। थोरो वक़्तु हुयो, महीनो अॻ में ॿुधायो वियो दोस्तनि, इहो थोरो मुश्किल थींदो आहे त उन वक़्त में जॾहिं तव्हां कंहिंसां वाइदो कयो त पोइ पूरो कयो। थोरो मुंहिंजे लाइ मुश्किल ज़रूरु हुयो, पर अॼु मां सोचियो त जेकॾहिं मां मज़रत कयां, हिकिड़ो ॾींहुं अॻ में 2 ॾींहं सोचियुमि, थोरो अचणु मुश्किल हुयो। हिकु त वाइदे जी पासदारी, ॿियो अवां सां मिली मूंखे एॾी ख़ुशी थी आहे अवां खे ॾिसी, अवां जी ज़ियारत करे मोहबत वारा वेठा आहियो, जो मुंहिंजी शिकायत उहा दूर थी वई आहे। रस्ते में दोस्त हुया, मूं चयो त अॻिते मां एतिरो डिघो प्रोग्राम न ॾेई सघंदुमि, मिली मुलाक़ात न करे सघंदुमि, बाक़ी इंशाअल्लाह वरी पोइ ईअं वेझो को टाइम रखिजो त इंशाअल्लाह मां हाज़िर थींदुमि। पर मूंखे इहा दोस्तनि खां जेका शिकायत थी मौली साहबरनि खां, उहा मुंहिंजी हाणे ख़तमु थी वई आहे अवां सां मुलाक़ात करे। ऐं अर्ज़ु कंदो हलां त थोरो अव्हांखे ख़बर हूंदी, मुंहिंजे ख़ानदान जे हवाले सां, साईं पीर मिठाजन जे हवाले सां दोस्तनि तारुफ़ ज़रूरु करायो हूंदो। जॾहिं उहो हिन धरती ते ख़ासि करे हिन सिंध जे इलाइक़े में, हिन इलाइक़े में तशरीफ़ फरमा थिया, असांजे हिन सिंध जे इलाइक़े में, ऐं बहावलपुर रियासत जेका मौजूदा पंजाब में शामिल आहे, उतां उन्हनि जो तालुक़ु हुयो। उतां जॾहिं हिन सिंध में आया, हिते हालात एतिरा ख़राबु हुया, जहालत एतिरी तमामु घणी हुई, जो माण्हुनि खे का ख़बर कान हुई।
न अल्लाह जे ज़ात जी ख़बर हुई ऐं न वरी इस्लाम जे बारे में को उन्हनि खे मालूमात हुई। तमामु घटि माण्हू हुया, तमामु घटि बुज़ुर्ग हुया, पंहिंजी तौर ते उन्हनि कोशिशूं कयूं पे। बाक़ी हिते सिलसिलो इहो हुयो जेके रिवायती पीरनि जो हूंदो आहे, जेके आम पीर मुर्शिद, पोइ भली सैयद हुजे न हुजे, हिकिड़ो मामूली का पंहिंजी हिरफत ॾेखारे या का अटकल करे करामत जो नालो ॾेई ऐं को तावीज़ सॻो करे जाली पीर जीअं सम्झो था, पोइ उन्हनि जे कढ माण्हू सवें हज़ारे माण्हू कढ पंहिंजा अक़ीदा ऐं पंहिंजो वक़्तु ज़ाया करणु, इहो तमामु घणो हुयो। इन जो ज़िक्र मां इन करे थो कयां त अॼुकल्ह घणो असां इन जो ज़िक्र ॿुधूं पिया। ख़ासि करे हिकिड़ो वाक़ियो थियो आहे राणीपुर जे हवाले सां, सिंध जे हवाले सां। अव्हां जे दोस्तनि खे इल्मु हूंदो, अॼुकल्ह मीडिया जो दौरु आहे, हर कंहिंखे ख़बर आहे। साईं जन जॾहिं हिते तशरीफ़ फरमा थिया, जॾहिं असांजे हिन ख़िते में साईं पीर मिठा रहमतुल्लाह अलैह, त उन्हनि पहिरियों कमु इहो कयो त जाली पीरनि खां माण्हुनि जी जान छॾाइण में वॾो किरदारु अदा कयो। ऐं उन जाली पीरनि जे करे, जेके जाली पीर आहे, हिकिड़ो सादात आहे, सैयद बादशाह आहिनि, उन्हनि ते कोन ॻाल्हाईंदा, जहिड़ा बि हुया बसि जेके बि। बाक़ी जाली पीर जेकॾहिं उन्हनि में बि, सैयदनि में बि जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी जालसाज़ी हुई त ज़रूरु उन्हनि ते बि ॻाल्हाईंदा हुया ऐं चवंदा हुया त हाणे आले नबी आहे, तव्हां उनजो एतिराम कयो, पर रुशद हिदायत जो रस्तो उन्हनि खां न वठो, मना कंदा। ऐं उन्हनि पोइ साईंजनि जे मथां मुक़दमात कया कोर्टुनि में, अदालतुनि में, पीरनि, रिवायती पीरनि, पर छो त उन्हनि जी नियत अल्लाह जा वली आहे, उन्हनि जी नियत बहितरीन हुई ऐं उन्हनि जी ख़ालिस नियत हुई त असां माण्हुनि में नफ़रत ख़तमु कयूं ऐं मोहब्बत जो दर्स ॾियूं। दीन असांजो मुकमिल सिक मोहब्बत ते शामिल आहे हर माण्हू जे लाइ, ऐं उन्हनि इहो दर्स फैलायो। आहिस्ते आहिस्ते जेके सख़्तु मुखालिफ़ हुया उहे बि साईंजनि जा मोतगद थी विया ऐं मुरीद बणिजी विया। अॻिते हली जेके बि वॾियूं वॾियूं गादियूं उन ख़िते में वॾा वॾा नाले वारा पीर हुआ, उहे दर्स वठणु ईंदा हुया। ऐं इहे जेका ॻाल्हि आहे इहा हर माण्हू खे ख़बर आहे, जेके बि उन वक़्त में हुया। असांजी पैदाइश मुंहिंजी ख़ासि करे बाद जी आहे, ऐं उन खां बाद में पोइ उन्हनि उहा एॾी अज़ीम दर्सगाह बणी जिथे सभ खां वॾो दर्स इंसानियत जो ॾिनो वेंदो, सभ खां वॾो दर्स इंसानियत। उन खां पोइ जेको मुकमिल इंसान थिए थो, उहो असांजो दीन असांखे जेको दर्स ॾिनो आहे, उन में ई इंसान हिकिड़ो बहितरीन इंसान बणिजे थो। ऐं उहो दर्स ॾिनऊं अॼु अल्हम्दुलिल्लाह असांजी पूरी जमायत में कंहिंजे लाइ नफ़रत ई कोन्हे, कंहिंजे लाइ नफ़रत जी ॻाल्हि आहे ई कोन। तव्हां वेठा आहियो, तव्हांखे ख़बर हूंदी, पर कॾहिं कॾहिं ख़्यालु न ईंदो आहे। मां खे अर्ज़ु कयां, हिन ताहिरी जमायत में अहल तशी वारा बि ताहिरी आहिनि, देवबंदी बि ताहिरी आहिनि, ऐं जेके मुस्लमान खां अलावा आहिनि हिंदू धर्म जा, उहे बि ताहिरी फ़क़ीर आहिनि, ईसाई बि ताहिरी फ़क़ीर आहिनि। इहो वॾो कमाल आहे, इहो वॾो कमाल आहे। हिकु अहिड़ी अज़ीम शख़्सियत हुजे जंहिंखे हर माण्हू मञे, हर इंसान जो माण्हू मञे, पर हर माण्हू छा, पर पूरी दुनिया उनखे मञे। इहो असांजे बुज़ुर्गनि जो कमाल आहे। ऐं इहो वॾे में वॾो कमाल कहिड़ो आहे, साईं पीर मिठा जन। मां ॻाल्हि तवील थी वेंदी, मुख़्तसर गुफ़्तगू था कयूं। साईं पीर मिठा जन जे वक़्त में जॾहिं इहो दीन जो सिलसिलो हलियो दरगाह रहमतपुर शरीफ़ में, साईं जन जे वक़्त में मां ॻाल्हि कंदो बि आहियां दोस्तनि सां, ऐं करणु घुरिजे बि सही। जेका ॻाल्हि हक़ीक़त आहे उहा माण्हू ॿुधाए। साईं सोना साईं मुंहिंजा मुर्शिद, मुंहिंजा अवलीन मुर्शिद पहिरियां, छो त असांजी पैदाइश साईं पीर मिठा जन खां बाद में ई, ऐं मां साईं जन जो बैयत थियो साईं सोना साईं जन जो, ऐं उते मां पढ़ियो बि आहियां दरगाह इलाहाबाद में, उहो तालिब इल्मी में। हिते जेके दोस्त वेठा आहिनि हिन सां गॾु पढ़ियो आहियां, मौलवी साहब नज़ीर वारा, ॿिया टिया मौलवी साहब, इहे सभु असां गॾु पढ़ंदा हुआसीं हुते, ऐं असांजा दोस्त आहिनि सभई।
त साईं सोना साईं जे वक़्त में मां उते दरसगाह उते जेका क़ाइम हुई असां उते रहियासीं। साईं पीर मिठाजन जा हक़ीक़ी जानशीन ऐं वॾा ख़लीफ़ा साईं सोना साईं रहमतुल्लाह अलैह उहे जॾहिं साईं सॼण साईं जन जी विलादत थी त उन्हनि खे इहा उते जमायत में इहा हूंदी हुई ख़्वाहिश त असांजा जेके नंढड़ो औलाद जेको बि थिए थो साईं जन जे अॻियां पेश कंदा हुआ दुआ जे लाइ। साईं जन आङो रखंदा हुआ दिलि ते, अलाह अलाह कंदा हुया ऐं उन सां गॾु आज़ान बि फरमाईंदा कंहिं कंहिंखे। साईं सोना साईं सॼण साईं जी विलादत ते जॾहिं उन्हनि खे ख़वातीन बीबियुनि उनखे खणी पेश कयो, असांजे घर जे अमा साइण वारनि असांजी अमर साइण वारनि उन्हनि खणी जॾहिं पेश कयो त साईं हे साईं सोना साईं जन जो साहिबज़ादो थियो आहे पहिरियों, त उन्हनि खे पेश कयूं, ॾाढो ख़ुशि थिया ऐं पाण उनखे ज़िक्र फरमाए ऐं दिल ते आङुर रखी ऐं काफ़ी देर ॾिसंदा रहिया। ॾिसी फरमायूं त ही शख़्स जेको असांजे मुर्शिदनि जो फैज़ आहे इहो असांजे हिन ख़िते में सिंध में मौजूदु आहे या बलूचिस्तान में आहे या पाकिस्तान में आहे, पर ही शख़्स असांजे मुर्शिदनि जे फैज़ खे पूरी दुनिया में आम कंदो। ख़लीफ़ा ॿिया बि आहिनि अल्हम्दुलिल्लाह, ॿिया बि साईं पीर मिठाजन जा ख़लीफ़ा आहिनि, पर दुनिया जे 60-70 मुल्कनि में कमु करणु ऐं पूरी दुनिया में उहो पैगाम ॾियणु जेको अॼु जदीद दुनिया सां गॾु हली तव्हां पैगाम ॾियो, इहो वॾो मुश्किल कमु आहे। तव्हां इस्लाम जे शरीयत खां परे बि न रहो ऐं तव्हां उहो हिन जदीद दौर सां साइंसी दौर सां तव्हां इख़्तिलाफ़ बि न कयो, बल्कि उन सां गॾु हलो ऐं उनखे अॻिते आणियो। इहो हिकिड़ो मुजद्दिद जो कमु हूंदो आहे। बिला शुबा दुनिया में अगरि को वली कामिल आहे त मुंहिंजो पीर सॼण साईं। घणो कुझु सिखियो आहे उन्हनि वटां, घणो कुझु क्या सभु कुझु उतां ई सिखियो आहे। मूंखां पुछंदा आहिनि दोस्त साईं तव्हांखे भला कहिड़ो फ़ाइदो थियो, तव्हां ॼमंदे जाम तव्हांजो बुज़ुर्गनि सां साईं पीर मिठा सां तालुक़, तव्हांखे कंहिं बुज़ुर्ग जी बैयत करण जी ज़रूरत कहिड़ी आहे, तव्हांजे पोयां कढ माण्हू आहिनि। मूंखे उन्हनि पहिरियां इंसानियत सेखारी आहे। अॻे सम्झंदा हुआसीं त क़बर हूंदो हुयो, ठीकु आहे, हाणे बिल्कुलु उन तरफ़ असांजो ध्यानु ई कोन्हे। हाणे दिलि चवंदी आहे जॾहिं तव्हां दोस्त मूंखे मिलंदा आहियो, के दोस्त मोहबत में अक़ीदत में हथ चुमंदा आहिनि, मुंहिंजी दिलि चवंदी आहे मां तव्हांजा पेर चुमां। मूंखे इहो मुंहिंजे मुर्शिदनि सेखारियो ऐं मूंखे चयो कोन अथनि, पर पंहिंजे फैज़ सां पंहिंजे ख़ुसूसी नज़र सां सभु कुझु इहो सेखारियो अथनि। इहो अदब ऐं इख़लाक़ सेखारियो अथनि इंसानियत में मज़ीद। उन हवाले सां पंहिंजे तौर ते तव्हां ॾिठो त ही 2010 वारी ॿोॾ आई, उन खां पोइ हाणे आई कोरोना आई, इहे कहिड़ियूं वबाऊं आयूं ऐं इहे कुदरती आफ़तूं आहिनि। इन्हनि में यूनिक कमु जेको सभ खां बहितरीनु कमु आहे, बेसिक वारो कमु आहे, उहो साईंजन जो कंहिं मज़हबी तंज़ीम जो एतिरो बहितरीनु ऐं बेसिक कमु कोन्हे। उहो बेसिक कमु जमायत जी तरफ़ां थियो, बहितरीनु कमु थियो। जेको फंडिंग थींदी आहे उहो टोटल इंसान जे भलाई लाइ थी वञे, मख़सूस न आहे त ताहिरी फ़क़ीर हुजे, हर माण्हू जे लाइ कमु थींदो आहे ऐं थींदो रहे थो। तव्हां सां मिली मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। वक़्त जी किलत आहे, छो त हिते दोस्तनि सां इंशाअल्लाह तव्हांजी दिलि चवंदी त इंशाअल्लाह वरी हाज़िर थींदासीं ऐं ज़रूरु ईंदा रहंदासीं। अव्हांजी महिरबानी, अव्हां एॾी असांखे इज़त बख़्शी आहे। वक़्त जी कमी न हुजे त मुंहिंजी दिलि चवे थी मां तव्हां सभिनी खे भाकुर पाए मिलां। ज़रूरु मौक़ो मिलंदो इंशाअल्लाह भाकुर पाए मिलण जो। जेकॾहिं हाणे बि मिलियो त हाणे बि भाकुर पाईंदासीं। अव्हां सां गॾु आहियूं ऐं अव्हां असांजा आहियो, असां तव्हांजा आहियूं, तव्हां सां गॾु आहियूं हरदमि इंशाअल्लाह ताला। तव्हांजी मुश्किल, मुंहिंजी मुश्किल सभु असां गॾु आहियूं, छो त असांजे पीर असांखे, असांजे मुर्शिद असांखे हीअं पाण में गॾु करे छॾियो। बसि मां तव्हांखे एतिरो ई चवंदुमि त ज़ाती नंढड़ा इख़्तिलाफ़ जेके जमायत जे अंदरि आहिनि उहे ख़तमु कयो। जेके नंढड़ा इख़्तिलाफ़ आहिनि उन्हनि खे तव्हां नज़रअंदाज़ कयो ऐं
बिरादरी में पंहिंजी पूरी इंसानियत लाइ इहो पैगाम आहे त तव्हां हे असांजी ज़िंदगी तमामु मुख़्तसिर आहे, तमामु किरोड़े साल हिन धरती ते हयाती खे इंसान आयो आहे। 40 लख खां मथे चवनि था साल गुज़रिया आहिनि, या इन खां मथे किरोड़े साल थिया आहिनि। मख़लूक खे त किरोड़े साल थिया आहिनि, पर 40 लख जो अंदाज़ो आहे। 40 लख साल, 40 लख साल खां ही इंसान हिते मौजूदु आहिनि। ठीक 40 लख साल खां हिते इंसान मौजूदु आहिनि। 40 लख साल, ज़्यादा खां ज़्यादा 100 साल माण्हू ज़िंदगी गुज़ारे सघे थो। अरबे माण्हू आया विया, दुनिया मां निकिरी, उन्हनि जूं सभु ॻाल्हियूं रहिजी वियूं, वक़्तु गुज़री वियो। थोरो इहो पंहिंजो अकुल ऐं ज़हन, मां बि लड़ाईंदो आहियां, तव्हां बि लड़ायो, त असांखे थोरे वक़्त लाइ हिते आहे रंजिशूं ख़तमु कयो पंहिंजी बिरादरी में, पंहिंजे दोस्तनि में, पंहिंजे आम इंसान ज़ात में जेके आहिनि, या हरू भरू मज़हबी हवाले सां जेको पंहिंजे मज़हब ते कंहिं ॻाल्हि ते कंहिं फ़र्क़े ते बीठो आहे उनखे ज़ोर न ॾियो, तव्हां मुहबत जो दर्स ॾियो, उन जे मथां तनक़ीद न कयो। असांजे मुर्शिदनि जो दर्स इहो आहे, उन जे मथां तनक़ीद न कयो। वक़्तु थोरो आहे, कमी आहे, असां उन में ख़ुशि गुज़ारियूं, उन में ख़ुशि गुज़ारियूं, मुहबत सां गुज़ारियूं, अमन सां गुज़ारियूं, सुकून सां गुज़ारियूं। उन में असां नफ़रत जी गुंजाइश खे ख़तमु करे छॾियूं, जंग खे ख़तमु करे छॾियूं। उन में पंहिंजो तव्हां सभु, तव्हांजे मथां ज़िम्मेवारी आहे, उन में पंहिंजो किरदारु अदा कयो, रंजिशूं ख़तमु कयो, माण्हुनि मां नफ़रतूं ख़तमु कयो। हिन ख़िते में थोरो घणो थींदो रहंदो आहे, क़बाइली निज़ाम आहे, ठीकु आहे, जेको बि निज़ाम आहे, तव्हां रंजिशूं ख़तमु कयो। जेके वॾा आहिनि उन्हनि खे बि तव्हां इहो असांजे तरफ़ां अर्ज़ु कयो त रंजिशूं पाण में तकलीफ़ूं ख़तमु कयो, पाण खे हिक ॿिए खे सुठी नज़र सां ॾिसो। हर माण्हू खे हिकिड़ो माण्हू आहे अलाह साईं बणायो आहे, इन खां अशरफुल मख़लूक़ात आहे। हिकु इंसान पूरी दुनिया आहे, हिकिड़ो इंसान सां पूरी दुनिया गॾु आहे। अलाह ताला फरमायो आहे, असांजे नबी साईं असांखे सेखारियो आहे, हिकिड़ी दुनिया पूरी काइनात आहे, हिकिड़ो माण्हू, हिकिड़ो इंसान, उहो पूरी काइनात आहे, उन सां गॾु पूरी काइनात आहे। एॾी वॾी अहमियत आहे हिकिड़े माण्हू जी। ऐं उन इहो तव्हांखे ज़हन में हुजे त हिकिड़ो माण्हू पूरी काइनात आहे, उनखे तकलीफ़ न ॾियो। जेकॾहिं उनखे को क़त्ल थो करे, को मारे थो, गैर फितरी मौत जी तरफ़ वञे थो, उहो कातिल आहे वॾो। ऐं उन में तव्हां एहतियात कयो, कंहिंखे तकलीफ़ न अचे। ख़ासि करे जेके मरीज़ आहिनि या जेके तकलीफ़ुनि में मुब्तला आहिनि, उन्हनि जो निजात जो ज़रियो बणिजो। तव्हां सभु उन जे निजात जो ज़रियो बणिजो। दुआ बि कंदा कयो अलाह ताला असांजे मथां तकलीफ़ूं ख़तमु करे। ख़ासि करे थोरो इहो बि बेदारी ज़रूरी आहे त असां जेके नुमाइंदा मुंतख़ब करे आणियूं था ऐं उहे असांजे मथां मुसलत थियनि था ऐं पोइ असांखे तकलीफ़ूं ॾियनि था, एतिरो थोरो अकुल मां कमु वठो। असां गॾिजी, मां पाण खे बि चवां थो, अकुल मां कमु वठो। जेके अॼु ॾिसो त असांजे मुल्क जा हालात छा आहिनि, असां इन खां परे त कोन था रही सघूं। ही सियासत भली न कयूं, पर घटि में घटि एतिरी त ख़बर पवे थी त असांजा मुंतख़िब नुमाइंदा जेके अचनि था, असां इज्तिमाही शूर पाण में पैदा कयूं। बाबा अहिड़ा माण्हू हुजनि जेके साले माण्हू हुजनि, जेके दयानतदार हुजनि, जेके इंसान सां मोहबत रखण वारा माण्हू हुजनि, उन्हनि खे तव्हां मुंतख़ब कयो त असांजे मुल्क जूं जेके पॉलिसियूं मथे ठहनि थियूं दुरुस्त हुजनि। बिजली जा बिल महांगा थी विया, ग़रीबत वधी वई, अटो महांगो थी वियो हद खां वधीक। हिन वक़्त में ग़रीब वीचारो ग़रीब तर थी वियो हद खां वधीक। त उन जो असांजो कमु कहिड़ो आहे? असां आम माण्हुनि जो कमु इहो आहे त असां में इहो शऊर हुजे। असां अहिड़े माण्हू खे अॻिते आणियूं नंढे सतह ते, नंढड़ा नंढा यूनियन काउंसिल जा चेयरमैन थियनि था, ॿिया थियनि था, जेके इंसान जी मोहबत में उन्हनि सां हॾ ॾोखी हुजनि, उन सां गॾु हुजनि, ॾुख सुख में गॾु हुजनि। अहिड़े माण्हुनि खे तव्हां अॻिते आणियो। कोशिशि कयो त नेक साले माण्हू हुजे, न त घटि में घटि जेको हमदर्द हुजे, जेको सोशल वेलफेयर जो कमु कंदो हुजे, उन माण्हू खे अॻिते आणियो ऐं मथी सतह ते बि उनखे आणियो। कम से कम इहो कयूं। बाक़ी अलाह साईं बाज कंदो। असांजा हालात तमामु घणा ख़राबु आहिनि पाकिस्तान जा, असांजे मुल्क जा। बसि दुआ बि कंदा रहो ऐं कोशिशि बि कंदा रहो ऐं इहा सोच बि पाण में इहा पैदा कयो। अलाह कंदो इंशाअल्लाह सभु सणायूं थींदियूं। वक़्तु गुज़रंदो ऐं रहंदो। असांखे ईअं कुझु वक़्तु गुज़रियो आहे, महीनो ॾेढ ॿ थी विया आहिनि, काथे प्रोग्राम न थियो आहे। दोस्तनि ॾाढो ज़ोर ॾींदा आहिनि तव्हां महिरबानी करे ऐं असांजे कंहिं जलसे में प्रोग्राम अचे। मां बिल्कुलु जीअं तव्हां आहियो, मां बि तव्हां जहिड़ो इंसानु आहियां। घर में बि ईंदो आहियां, ॿाहिरि बि ईंदो आहियां। बिल्कुलु मूंखे पंहिंजे मनसब जी, पंहिंजे ख़ानदान जे हवाले सां मूंखे को अलाह साईं तकबर कोन ॾिनो आहे। बिल्कुलु तव्हां जहिड़ो सादा ज़िंदगी गुज़ारींदो आहियां। पंहिंजे दोस्तनि में
मुल्क में हुजूं मुल्क खां ॿाहिरि हुजूं बस बिल्कुलु सादा ज़िंदगी आहे ऐं मुंहिंजी दिलि चवंदी आहे छो त असां जॾहिं हे जेको मोहबतुनि जो समुंड आहे हे जेको असांखे असांजे मुर्शिदनि ॾिनो आहे इहा असां उन मच्छी वांगुरु आहियूं जेका समुंड जे अंदरि हूंदी आहे जॾहिं तव्हां उन खां ॿाहिरि रहो त तव्हां तड़पंदो हक़ीक़त आहे त असांखे जॾहिं विच में वक़फ़ो थींदो आहे न पंहिंजी जमायत सां मिलण में दोस्तनि सां मोहबत करण वारनि सां त असां बि तड़पंदा आहियूं हे उहो असांखे हे मौक़ो दोस्तनि फ़राहम कयो आहे मां हिननि जो शुक्रियो अदा कयां थो बसि पोइ कहिड़े बि तरीक़े सां ज़बरदस्ती करे असांखे वरी आणनि था बाबा अचो वरी असां हिन मोहबत जे समुंड में गॾिजी पऊं अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं दिलि खे राहत थी आहे ऐं मुंहिंजे ईमान जी ऐं मुंहिंजे हिन रूहानियत जी ताज़गी थी वई आहे तव्हां सां मिली सभिनी दोस्तनि सां मोहबत वारनि सां वॾी ताज़गी थी वई आहे ऐं इहे मेड़ा इहे मेला अलाह ताला सदाईं आबाद रखंदो ऐं असां तव्हां सां गॾु आहियूं ईअं सम्झो साईं पीर मिठा साईं सोढ़ा साईं सॼण साईं असां सां हर वक़्तु गॾु पाण सां गॾु महसूसु कयो दिल मज़बूत कयो काथे परेशान न थियो गणती न कयो असां सां असांजा मुर्शिद कामिल गॾु आहिनि बसि गणती बिल्कुलु न कयो काथे बि ॾुख न कयो बसि असां सां मुर्शिद गॾु आहिनि ऐं अलाह त हर वक़्तु मौजूदु आहे असांजा मालिक असां सां गॾु आहिनि अल्लाह ताला सभिनी खे आबाद रखे अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे अव्हांजे बचनि खे आबाद रखे जेकॾहिं का मुश्किलातूं आहिनि अल्लाह साईं सभु दूरि फरमाए तकलीफ़ूं आहिनि अल्लाह साईं दूरि फरमाए इंशाअल्लाह ताला ही काफ़िलो ही गफ़ारी ही ताहिरी काफ़िलो उन जी सूरत में ही गफ़ारी काफ़िलो ताहिरी काफ़िले जी सूरत में असां सुरख़ुरू हूंदासीं मैदान अमल में ऐं उन आख़िरत वारे ॾींहं में असां सभिनी खां सुरख़ुरू हूंदासीं असां यकीन आहे असां अॻिते हूंदासीं पंहिंजे मुर्शिद कामिल जे मैयत में असां गॾु हूंदासीं वाख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बशार सलात सलाम जा सल्लल्लाहु मुस्तफा जान मेरा सब दोस्तों आपके उधर भी कोशिश करो अल्लाह सब दोस्तों अल्लाह सही तो डैम से विच तो चले जाओ सही नालो अच्छो सही तो चले सही यो इसो चले मोहम्मद एक बटन हम हाई फोन पर लगे सवाल सही दुआ अल्लाहुम्मा आमीन गेट बंद करो बहुत अच्छा लग रहा है गेट बंद करो हाथ बोले तो बार बार लेना आराम से बाबा आराम ये न कर साईं धिकम भी न कयो देखम ना रास्ता अल्लाह साईं अल्लाह तो रास्ता दे तो रास्ता दे तो रास्ता दे तो रास्ता दे अल्लाह जैसा कर सही अल्लाह
केर किथे रास्ते मिलण जी कोशिश न करे आबादी करीब को आए सब जिक्र करो अल्लाह सबने दोस्तों के लंगर में ना रास्ता दे बाबा उनको जमीन से गुजारिश है कि दोस्तों तक पहुंच चुको उन्हें सड़क आले वाले उन्हें सड़क अल्लाह इस तरफ हम बिस्मिल्लाह तीनों को लंगर इस्तेमाल कर जो दोस्तों लंगर के इस्तेमाल न करो अल्लाह अदा आराम ना बाबा आराम ना भाई वियो किबला बरकत आए इंशाल्लाह ये दुआ अल्लाह के अमल मालिक किया इंशाल्लाह अल्लाह ने बरकत दी अल्लाह